नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। न वक्त के सिंजोरो मां ख़बर ॾींदासूं। सिंजोरो वेझो एड्स विगे हिक वधीक औरत फौत थी वई, जंहिं बाद एड्स विगे फौतिन जो अंग वधी 3 थी वियो। अवामी न्यूज़ पारां मामले जी निशानदेही बावजूद ज़िले इंतजामिया तोड़े सेहत खाते कख बनी बीणू न कयो। 74 चक वासण फिरोज़ा बीबी एड्स जहिड़े मूज़ी मर्ज़ सां जड़ींदे फौत थी वई, जंहिं बाद 74 चक में एड्स विगे फौत थींदड़ मरीज़नि जो तइदाद 3 थी वियो। इलाइक़े में 3 मरीज़नि जे फौत थियण ऐं 2 मरीज़नि जी निशानदेही बावजूद स्क्रीनिंग न थियण जे करे इलाइक़े में एड्स जी वधीक पकड़जण जो ख़तरो आहे। फिरोज़ा बीबी एड्स जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला हुजण बावजूद गुर्बत सबब इलाज कराइण खां लाचार हुई। अवामी न्यूज़ जे मामले जी निशानदेही बावजूद ज़िले जी सेहत खाते कख बनी बीणू न कयो। फिरोज़ा बीबी खे एड्स जो मर्ज़ संदसि मुड़स नबी आज़ाद बिरोही ज़रिए मुंतकिल थियो। नबी आज़ाद बिरोही बि एड्स जे बीमारी सबब फौत थी वियो हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।